तू दोस्त आई मूर्ज तॾहिं तो तोखां पुछां मुंहिंजा यार त सॼी उमिरि संघर्ष करे तो पैसा कमाया नालो कमायो पर हाणे वरी तूं उहो ई पैसो सिंधी आर्ट ऐं कल्चर पुठियां ख़र्च करे रहियो आहीं। मंघा भाउ, पार्टीशन खां पोइ भारत में अची जेको संघर्ष असां सिंधियुनि कयो, ईमानदारीअ सां पैसो कमाइण लाइ जेका महिनत मूं कई, जेके तकलीफ़ूं मूं सठियूं, उन मां मुंहिंजे मन में हिकु भाव जाॻियो त उहे तकलीफ़ूं उहे दुख मुंहिंजे ॿियनि सिंधी भाउरनि खे न सहणा पवनि। इन करे चैरिटीअ जा कम मूं ऐं मूं ॼण ॿियनि केतिरनि साथियुनि शुरू कया। सुठी ॻाल्हि आहे मूर्ज, मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे दर ते आयल को ख़ाली हथ वापसि न वेंदो आहे, पर जित पैसो ख़र्चणु घुर्जे उते तूं ख़र्ची कोन ऐं जिते ज़रूर कोन्हे उते तूं वञी पियो पैसा वाहींदो। मूं सम्झो कोन मंघा भाउ। मंदर, अस्पताल, स्कूल, कॉलेजनि लाइ तो वटि जेको मदद लाइ अचे तूं ॾीं कोन ऐं आर्ट ऐं कल्चरल प्रोग्रामनि लाइ तूं सभिनी खे पियो मदद करीं। मूंखे ईअं लॻंदो आहे मंघा भाउ त टिकाणनि ऐं मंदरनि लाइ दान करण वारा त घणेई आहिनि, मुंहिंजी ज़रूरत कान्हे। ऐं वरी ईअं बि लॻंदो अथमि त केतिरा ई माण्हू मंदर लाइ इन करे दान कंदा आहिनि जो हिननि पंहिंजे ज़िंदगीअ में जेके कारनामा कया हूंदा उन्हनि जो गिल्ट हिननि खे सताईंदो हूंदो। ऐं वरी भॻवान जो ख़ौफ़ त हू मंदर लाइ दान वठण ईंदड़ खे मना न करे सघंदा आहिनि। मां पंहिंजे ज़िंदगीअ में को ग़लति कमु कयो कोन। ऐं मंघा भाउ, रही ॻाल्हि इस्पतालुनि ऐं स्कूल लाइ चैरिटी करणु, त इन कम लाइ चैरिटीअ जो कमु न कयो आहे, ईअं कोन्हे, पर सभ खां वधीक मूं अहमियत ॾिनी आहे पंहिंजे आर्ट ऐं कल्चर खे। पर आर्ट ऐं कल्चर पुठियां पैसो बर्बाद करण में कहिड़ो फ़ाइदो मूर्ज? मंघा भाउ, पाण सिंधी हिकु प्रांत में नथा रहूं, बिखरियल आहियूं। तंहिंजे करे पंहिंजी भाषा, कला ऐं संस्कृतीअ खां परे थींदा पिया वञूं ऐं पंहिंजी सुञाणप वञूं पिया विसारींदा। आर्ट ऐं कल्चर कंहिं बि जातीअ जी सुञाणप हूंदी आहे। इहे आर्ट ऐं कल्चर भारत ऐं सॼे विश्व में बिखरियल ऐं पखिड़ियल सिंधियुनि खे पंहिंजी सुञाणप ॾेई सिंधियुनि खे हिक ॿिए सां जोड़े सघनि था, जेका असांजी ज़रूरत आहे। उहो त सही आहे, पर त असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उनखे महफ़ूज़ रखूं, बरक़रार रखूं। बराबरि। पार्टीशन खां पोइ पंहिंजा सिंधी भारत जे अलॻि अलॻि प्रांत में या विश्व जे अलॻि अलॻि देशनि में वञी वसिया। उहा उन्हनि जी मजबूरी हुई। जिते जिते वसिया उतां जी लोकल भाषा ऐं संस्कृतीअ खे हुननि अपनायो, उहा हुननि जी ज़रूरत हुई। ॿियनि भाषाउनि ऐं संस्कृतियुनि खे मान ॾियण में को हर्ज कोन्हे, पर मंघा भाउ, हर सिंधी पाण खे जाचे ऐं ॿुधाए त पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे पाथीरो रखी उनखे भुलाए छॾे त छा इहो सही आहे? हरगिज़ न। त मां बि उहो ई थो चवां ऐं उहो ई थो कयां। पंहिंजा सिंधी साहित्यकार, पंहिंजा सिंधी कलाकार पंहिंजी कला ऐं संस्कृतीअ खे जीआरे रखण जी कोशिशि करे रहिया आहिनि। मां उन्हनि खे एनकरेज करे रहियो आहियां। चैरिटीअ जो कमु कंदड़ ॿिया सिंधी भाउर बि मंदर, धर्मशाला, अस्पतालूं, स्कूल, कॉलेज या कला ऐं संस्कृतीअ खे प्रमोट करे रहिया आहिनि, पर मां थोरो रिवर्स करे रहियो आहियां। मां कला ऐं संस्कृतीअ खे वधीक अहमियत ॾेई रहियो आहियां, जो पंहिंजी जातीअ खे ज़िंदह रखण लाइ तमामु ज़रूरी आहे। वाह भाई मूर्ज वाह, छा त ॻाल्हि कई अथई। न न न, कलाकारनि ऐं साहित्यकारनि खे मदद करे मां हिननि ते को उपकार न करे रहियो आहियां।
को कला जो दान थो करे, को पैसे जी मदद, को मॉरल सपोर्ट। इट्स अ टीम वर्क। ऐं मां पंहिंजी सिंधी जातीअ जी शेवा करे इन टीम जो हिकिड़ो नंढड़ो हिसो बणिजी रहणु थो चाहियां।